नौशहरोफिरोज मां वाक़िआ अपडेट कंदालू रिपोर्ट कर रहा है ज़ाहिद हुसैन खोखर। ज़िले नौशहरोफिरोज पुलिस पारां अवामी आगाही जो पैगाम नए साल के मौके ते हवा में फायरिंग आतिशबाजी और वन व्हीलिंग का पासो कयो वञे। ज़िले पुलिस नौशहरोफिरोज तरफां शहरी अवाम के इतला ॾिनी वई आहे त नए साल की खुशी के मौके ते हवा में फायरिंग गैर कानूनी आतिशबाजी और वन व्हीलिंग जड़न खतरनाक अमलन का मुकम्मल परहेज़ कयो वञे। पुलिस तर्जुमान मूजिब हवा में फायर थियल गोली वापस ज़मीन ते अचे कंहिं बेगुनाह जी ज़िंदगी लाइ ख़तरो बणिजी सघे थी। जॾहिं त आतिशबाज़ी ऐं वन व्हीलिंग न सिर्फ़ पंहिंजे पर ॿियनि जे बि जानो माल लाइ ख़तरो पैदा करे थी। ज़िले पुलिस शहरनि खां अपील करे थी त नए साल जी ख़ुशी कानून जी पाबंदी सां पुरअमन तरीक़े सां मल्हायो त जीअं को बि नाख़ुशगवार वाक़ियो पेश न अचे। पुलिस पारां वाज़े कयो वियो आहे त जेकॾहिं को बि शख़्स हवा में फायरिंग आतिशबाज़ी या वन व्हीलिंग में मुलविस नज़र आयो त संदसि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई की वेंदी ऐं कंहिंखे बि कानून खां मथां न सम्झो वेंदो।